जी नाज़रीन, महंगाई जी पीड़ियल अवाम मथां वफ़ाक़ी हुकूमत पारां जेको आहे त पेट्रोल जी क़ीमतनि में वाध करे अवाम मथां हिकु पेट्रोल बम किराइण वारे अमल ख़िलाफ़ जिते सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, उते कंदकोट जा शहरी भी रोडनि ते निकिरी आया आहिनि। मुसलसल मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि ऐं कॉम्परस जमायतनि पारां एहतजाज जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। हिन वक़्तु मां मौजूदु आहियां कंदकोट प्रेस क्लब वटि, जिते क़ौमी अवामी तहरीक पारां जेको आहे त पेट्रोल जी क़ीमतनि में वाध ख़िलाफ़ जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हिन एहतजाज में जेको आहे त वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी जेकी आहे उहा कई पई वञे। हिते मुख़्तलिफ़ जेके अॻुवान आहिनि उहे मौजूदु आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। बोरियत तबके मज़दूर तबके जो सदाई तसलुत थींदो रहियो आहे। हिन मुल्क में जबर थींदो रहियो आहे। हीउ मुल्क अशराफिया जो आहे। अशराफिया जीअं चाहे जहिड़े नमूने चाहे उहो पंहिंजा मनगढ़ंत फ़ैसिला थी कराए। हिन वक़्तु पूरो मुल्क एहतजाज ते आहे, सिर्फ़ु सिंध न बल्कि हिन जा पाकिस्तान जा 4 सूबा। मुंहिंजो ख़्यालु आहे हीअ आवाज़ ॿुधणु घुरिजे, छाकाणि त हीअ अॻे महांगाई जो तूफ़ान आहे। माण्हू हिक वेले खाइण जे लाइ परेशान आहे, वरी मथां पेट्रोल जा अघु, डीज़ल जा अघु वधाए तव्हां माशी क़तल कयो आहे माण्हुनि जो, मज़दूर जो, हारी जो, बोरियत जो। असां चऊं था त इहे फौरी तौर ते नज़रसानी करे इहे जेके वधायल अघ आहिनि इनखे वापसि करायो वञे। ऐलान के क़ौमी अवामी तारीख़ रद्द करे पियो। असीं इन पाकिस्तान जे मज़लूम अवाम सां बीठा आहियूं। जेसिताईं हीअ डीज़ल ऐं पेट्रोल जा अघु वापसि न वरिता वेंदा तेसिताईं हीअ जिदोजहद जारी। वफ़ाक़ी हुकूमत जे हिन फ़ैसिले खे पाकिस्तान जो अवाम हिन नज़र में ॾिसे थो त जॾहिं सॼी दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में 7 खां 6% वाध थी, त ही उहो बदनसीब मुल्क आहे जिते 70 खां 80% वाध थी आहे। ऐं उन सां गॾु सिर्फ़ु पेट्रोल जी वाध न, पर 80 खां 90% वरी महांगाई में वाध थी आहे। त जेको माण्हू हिकु वक़्तु वेलो न खाई सघंदो त उनजो छा असरु हूंदो। तंहिं करे ही पाकिस्तान जे मजमूई तौरु इकोनॉमी ते, पाकिस्तान जे मज़लूम अवाम ते हिकिड़ो पेट्रोल ऐं डीज़ल ईअं सम्झो एटमी बम किरियो आहे। ऐलान के क़ौमी अवामी तारीख़ रद्द करे पियो। असीं इन पाकिस्तान जे मज़लूम अवाम सां बीठा आहियूं। जेसिताईं हीअ डीज़ल ऐं पेट्रोल जा अघु वापसि न वरिता वेंदा तेसिताईं हीअ जिदोजहद जारी रहंदी। 2 तारीख़ खां वठी अॼु 7 तारीख़ आहे। क़ौमी अवामी तहरीक हिन वधायल तेल जे क़ीमतनि जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे ऐं पाकिस्तान जे अवाम जे मथां जेको ही बम किरायो वियो आहे, इहो पाकिस्तान जे मज़लूम अवाम ते हिकिड़ो वार आहे। ऐं असीं क़ौमी अवामी तहरीक जे प्लेटफार्म ते ऐं पाकिस्तानी अवाम जे तसलसल सां इहो मुतालबो कयूं था त पाकिस्तान जे गयूर पोरियत तबके ते रहम कयो वञे। ॻाल्हि इहा आहे त तव्हां दुनिया भर में ॾिसो त उते जेकी महांगाई थी आहे त 5 खां 6% उनजो रेशो ॿुधायो पियो वञे। पाकिस्तान में तव्हां महांगाई ॾिसो त 70 खां 80% वञी महांगाई थी आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां जेके तेल ऐं डीज़ल जे अघनि में जेका वाध कई वई आहे, सरासर हारियुनि, पोरियतनि ऐं मज़लूम तबके सां नाइंसाफ़ी आहे, सरासर नाइंसाफ़ी आहे। असां चऊं था त बाबा जेको वफ़ाक़ी हुकूमत पारां जेको रेट जारी कयो आहे इहो असांखे नाक़ाबिले क़बूल आहे। कैमरा टीम सां गॾु ग़ुलाम रसूल मीरानी, मेहरान टीवी, कंदकोट।